मीलाद शरीफ़ मल्हाइण इन जी असुल त क़ुरान पाक में भी मौजूद आ, हदीस शरीफ़ में भी मौजूद आ, आलिमन सगोरन बुज़ुर्गान दीन जो तरीक़ो भी हलंदो आयो आ। हा तरीक़ा मुख़्तलिफ़ थी सघनि था। जे अॼु जे दौर में मीलाद शरीफ़ मल्हाइण जो हिकिड़ो ॿियो अंदाज़ आ, पर मीलाद शरीफ़ जी जेकी असुल आ यानी नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत जो ज़िक्र, पाण जे हिन दुनिया में तशरीफ़ खणी अचणु, माण्हुनि खे हिदायत ॾियणु, इहो सभु कुझु क़ुरान में भी बयानु थियो आहे, अहादीस मुबारका में बयानु थियो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। तर्जुमो, ऐं यादि कयो जॾहिं अल्लाह नबियनि खां वादो वरितो त मां तव्हांखे किताब ऐं हिकमत अता कंदुसि, पोइ तव्हां वटि उहो अज़मत वारो रसूल तशरीफ़ खणी ईंदो जेको तव्हांजे किताबनि जी तस्दीक करण वारो हूंदो, पोइ तव्हां ज़रूर ज़रूर उन ते ईमान आणिजो ऐं ज़रूर ज़रूर उन जी मदद कजो। अल्लाह फरमायो, ए नबियो, छा तव्हां हिन हुकुम जो इक़रार करे वरितो ऐं हिन इक़रार ते मुंहिंजो ॻरो ज़िम्मो खणी वरितो? सभिनी अर्ज़ कयो, असां इक़रार करे वरितो। अल्लाह फरमायो त हाणे हिक ॿिए ते बि गवाह बणिजी वञो ऐं मां पाण बि तव्हां सां गॾु गवाहुनि मां आहियां। हिन आयत में अल्लाह तबारक व तआला पूरी मीलाद जी मजलिस सजाई आहे। कहिड़े तरीक़े सां? अल्लाह तबारक व तआला तमाम अंबिया किराम के गॾु कयो, तमाम अंबिया किराम अलैहिस्सलाम के गॾु करे उन्हनि खां नबी करीम अलैहिस्सलाम ते ईमान आण जी घुर्ज कई, मुतालबो कयो ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी मदद करण जो मुतालबो कयो। पोइ उन्हनि खां अल्लाह तबारक व तआला वादो बि वरितो। अंबिया किराम अलैहिस्सलाम इन वादे जो इक़रार कयो, इन वादे के मञियो ऐं अल्लाह तबारक व तआला इन वाइदे ते अंबिया किराम के बि गवाह करार ॾिनो ऐं पाण बि इन वाइदे जो गवाह थियो। इहो जेको सॼो पस मंज़र आहे, जेकी सॼी ॻाल्हि बयानु थी रही आहे, मीलादुन नबी ॿियो छा के चइबो? क़ुरान तमामु वाइखे अंदाज़ में नबी करीम अलैहिस्सलाम जे अचण के बयानु फरमाए रहियो आहे। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। तर्जुमो, बेशक तव्हां वटि तव्हां मां उहो अज़ीम रसूल तशरीफ़ खणी आयो जंहिं ते तव्हांजो तकलीफ़ में पवणु तमामु ॾुखियो गुज़रंदो आहे। हू तव्हांजी भलाई जो निहायत चाहण वारो, मुसलमाननि ते मेहरबान, रहमत फरमाइण वारो आहे। हिन आयत में अल्लाह तबारक व तआला नबी करीम अलैहिस्सलाम जे अचण जूं ख़ूबियूं बयानु कयूं आहिनि त नबी करीम अलैहिस्सलाम जेके तशरीफ़ खणी आया त उहे असां मों ई आहिनि, यानी नबी करीम अलैहिस्सलाम जो नसब अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो। अहिड़े तरीक़े ते अल्लाह पाक फरमायो त इहे नबी करीम अलैहिस्सलाम मोमिननि ते रहीम शफ़ीक़ आहिनि। त इहे जेके ख़ूबियूं बयानु थियनि थियूं, इहो ई त मीलादुन नबी आहे। मीलादुन नबी में छा थींदो आहे? नबी करीम अलैहिस्सलाम जी नात पढ़ी वेंदी आहे, पाण जो ज़िक्र कयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े ते अल्लाह तबारक व तआला वधीक इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुआ खैरुम मिम्मा यजमऊन। तर्जुमो, अव्हां फरमायो, अल्लाह जे फज़ल ऐं उन जी रहमत ते ई ख़ुशी मल्हाइणु घुर्जे, ही इन खां बहितर आहे जेको उहे जमा कनि था। इन में बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ते खे मल्हाइण जो हुकुम इरशाद फरमायो आहे, उन जी ख़ुशी करण जो हुकुम इरशाद फरमायो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम खां वधीक ॿीं कहिड़ी ख़ुशी थी सघे? नबी करीम अलैहिस्सलाम खां वधीक अल्लाह जो फज़ल कहिड़ो थो थी सघे? अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में नबी करीम अलैहिस्सलाम जे बारे में इरशाद फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं असां तव्हांखे तमाम जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो।
त इहा बि त नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़ूबी पाण जो रहमतुल लिल आलमीन हुजण बयान थी रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ॿी जाइ ते इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुकमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानु मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। तर्जुमो, बेशक अल्लाह ईमान वारनि ते वॾो एहसान फरमायो जॾहिं उन्हनि में हिकु रसूल मोकिलियई जेको उन्हनि मां ई आहे। उहो उन्हनि जे साम्हूं अल्लाह जी आयतुनि जी तिलावत फरमाईंदो आहे ऐं उन्हनि खे पाक कंदो आहे ऐं उन्हनि खे किताब ऐं हिकमत जी तालीम ॾींदो आहे जॾहिं त उहे इन खां अॻु में खुलियल गुमराही में हुआ। हीअ आयत वाइके अंदाज में, पधरे अंदाज में बयान करे रही आहे जो नबी करीम अलैहिस्सलाम जे अचण करे माण्हुनि खे हिदायत मिली, उहे गुमराही खां हटी करे इस्लाम ॾांहुं अची विया। इहो मीलाद शरीफ़ जो बयानु नाहे त ॿियो छा आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो जेके मूंखे ॿुधी रहिया आहियो, इहे क़ुरान पाक में खोड़ सारियूं आयतूं आहिनि। क़ुरान पाक खे पढ़िजे तो पूरो क़ुरान पाक नबी करीम अलैहिस्सलाम जी साराह आहे ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी साराह ई दरअसल ईद मिलादुन नबी मल्हाइण आहे। मूं मुख़्तसरन आवाज़ आॾो क़ुरान पाक जूं आयतूं बयान कयूं जंहिंमें वाइके अंदाज में साबित थियो त मिलादुन नबी मल्हाइण घुरिजे, नबी करीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र करणु घुरिजे ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जे अचण ते इन ख़ुशी खे पंहिंजे हिसाब सां जेतिरी सघ तौफ़ीक़ हुजे मल्हाइण घुरिजे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।